अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल वेरन जी वस्ती छो ऐं छाजे करे आख़िरकार ना आयो, हू आख़िरकार छो ऐं छाजे करे गुम थी वियो। दोस्तों तव्हांखे सॼी कहाणी ऐं अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾींदासीं। वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा मुंहिंजो यूट्यूब चैनल लमीर जमाली खे लाज़मी सब्सक्राइब कंदा। दोस्तों सब्सक्राइब करण सां को अवंजो बैलेंस न करंदो, काफ़ी असांजी हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों अवंजो टाइम वेस्ट कोन पिया करायूं, हलूं था पंहिंजी कहाणी ऐं अपडेट जी तरफ़। दोस्तों वेरन जी वस्ती हिकु वॾो सोप सीरियल ड्रामो आहे ऐं हिन में खून ख़राबी भी घणी आहे ऐं हिन में सुठा सुठा अदाकार कम करे रहिया आहिनि ऐं नाले वारा अदाकार। ऐं हिन में हजन प्रेमी जो मेन किरदारु आहे। हिन में अहमद अली शेख भी कम करे रहियो आहे ऐं इरफान शेख भी कम करे रहियो आहे ऐं मजू सतार लाड़ भी हिन में कम करे रहियो आहे ऐं ॿिया हिन में सिंध जा नाले वारा अदाकार पिण कम करे रहिया आहिनि। ऐं दोस्तों हिन ड्रामे खे इन करे अपलोड न कयो वियो जो दोलाब ड्रामो हली रहियो हो, उन्हनि इहो सोचे अगरि जेकॾहिं हींअर वेरन जी वस्ती ड्रामे खे अपलोड कंदासीं त पोइ एतिरी शोहरत वेरन जी वस्ती ड्रामे खे न मिलंदी। उन जे करे हुननि इहो सोचे त जॾहिं बि दोलाब ड्रामो ख़तमु थींदो त पोइ वेरन जी वस्ती ड्रामे खे अपलोड कयो वेंदो। हाणे तव्हां ॾिसी चुका आहियो त दोलाब ड्रामो ख़तमु थी चुको आहे। हाणे तमामु जल्द वेरन जी वस्ती अवां ॿारनि जे साम्हूं अचण वारी आहे। दोस्तों असांजे अंदाज़े सां हिन पहिरीं तारीख़ ते वेरन जी वस्ती ड्रामे जी पहिरीं एपिसोड हलायो वेंदो। अगरि हिन पहिरीं ते न हलियो त पोइ मथे पहिरीं ते ज़रूरु हलायो वेंदो। वेरन जी वस्ती ड्रामे खे सिंध टीवी जो बहितरीन सोप सीरियल ड्रामो आहे। दोस्तों ही ड्रामो जेको आहे सिंध टीवी ते हलायो वेंदो राति जो 8 वॻे। ऐं दोस्तों हिन ड्रामे जी बि कहाणी तमामु ज़बरदस्त आहे ऐं डायरेक्टर कहाणी बि सुठी लिखी आहे। दोस्तों जॾहिं बि ही तव्हां ड्रामो ॾिसंदो ऐं उन जा टीज़र ॾिसंदो त इनशाला तव्हांखे घणो मज़ो ईंदो ऐं अचण खां पोइ हिन जी एपिसोड छा हूंदी। तो जॾहिं बि तव्हां हिन जा टीज़र ॾिसंदो त तव्हांखे इहो ख़बर पइजी वेंदी त वेरन जी वस्ती ड्रामो छा आहे। यानी ही दोलाब ड्रामे खां बि बहितर ड्रामो आहे। दोलाब ड्रामे जे बराबरि बीह सघे थो ऐं दोलाब ड्रामे खे बि कट करे सघे थो। दोस्तों असांखे ॾींदा हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं के नई ईंदड़ वीडियो में। जेसीं ताईं पंहिंजो ख्यालु रखंदा। ख़ुदा हाफ़िज़।